अस्सलाम वालेकुम लीमा खान खुश आई। वालेकुम सलाम गुलण एडो वडो सलाम नहीं मां मुसलमान थियो ही छा दे त खबर कीअं आई अज असांजे घर। लीमा मां इन करे आयो हां त पंहिंजी सुनी सेती कुंवार खे ॾिसण आयो आहीं। वठी त कुझु कोन आयो आहीं। माण्हू ईंदो आहे को सामान बामान वठी अचे को फ्रूट वठी अचे माण्हू वेंदो आहे कुंवार ॾे तूं ईअं आयो आहीं दे त खबर माण्हू जा खीसा कटी दे रोकड़ कोन थई छा। लीमा गलती थी ऐं ॿियो छो करे न घणो कुझु वठी भरी खणी भरी हेॾी सारी अदा भली भली आयो खैर हूंदी अदी बचल खैर हूंदी। इहो त ॿुधा त मुंहिंजी कुंवारी तबियत कीअं आहे। अदा हे साम्हूं वेठी अथई ठीक आहे। इहो ॿुधा गुलण कीअं पंध पियो आहीं। लीमा असुल में मां पंहिंजी शादीअ जी तारीख़ वठण आहियां। शादीअ जी तारीख़ त तोखे ॾियूं पहिरियों असांखे कुंवार जे लाइ ॾाज वठणो आहे। ॾाज ॾावण हा पोइ ॾाज लाइ घणी देर लॻंदी। पैसा पिणे ॾींदो छा हिकिड़े ॾींहं में सॼो ॾाज अची वेंदो। हा 1000 शयूं वठणियूं आहिनि 1000 पुछंदो साईं वरी चवंदे कीअं माना त बोली मां घणनि पैसनि जी ज़रूरत आहे। मधुरी समेत सोनो सेट भी ॾिसी आहे 7 लाख रुपए जो आहे। मुंहिंजी भेण करोड़नि में हिकु आहे हिकु तूं 7 लाख जो सेट बि नथो ॾेई सघे। हा खोड़ वठो भली 7 लाख जो का परवाही कान्हे का। मां किथां वठंदसि ये पैसा तोखे ॾियणा पवंदा। गुलण ॿुधोई न पहिरियां 10 लाख हथ कर वञी सामान वठ उन खां पोइ तोखे तारीख़ ॾींदासीं ऐं तारीख़ जी ॻाल्हि पोइ कजां। हाणे वरी इहो मुंझी पियो आहीं न हाणे जे ॻाल्हाईंदुसि सच त वरी मूंखे चवंदे कीअं माना। अकबर रात जो तैयार थी गयो मीरा जे कम साल नो बाबा साईं एॾे असां सभिनी खे लड़ो आहे। मां अकबर बि दासी तव्हां हिते ईंदो तुंहिंजे अंदरि तबियत सही न आहे। मुंहिंजो ज़ख़्म सही थी आहे बाबा साईं मां सही आहियां पर पोइ बि तोखे हिते ई रहणो पवंदो। ठीकु आहे बाबा जेका तव्हांजी मर्ज़ी। कंहिंखे ॾारे ॾियण जो सोचो अथई। अकबर सोडल खे चलाइण लाइ पोइ राति जो कहिड़े वक़्तु हितां हलणो पवंदो आहे। अकबर मीर सां मिलण जो प्रोग्राम हुन जे मिलण खां पोइ ई ख़बर पवंदी छा तो प्रोग्राम थिए। बाबा साईं मां त चवां थो मीर खे पंहिंजी औताक ते घुराए वठो। न अकबर मीर खे कंहिं असांजी औताक या असांजे ॻोठ ईंदे ॾिठो त सॼो प्रोग्राम असांजो ज़ाहिर थी पवंदो ऐं पोइ असां नवाब खान जी कंहिं बि चाल खे शिकस्त नथा ॾेई सघूं बल्कि असां पाण शिकस्त खाई ईंदासीं। इन जे करे तूं ऐं मां मीर सां हली उनजे ॻोठ मिली था अचूं बाक़ी करीम ऐं माजिद औताक संभालींदा। हाल त पाण मिली अचूंसि। माजिद तूं ऐं करीम अली औताक संभालियो मां ऐं अकबर थी था अचूं। पोइ बाबा साईं गाॾी घुरायूं। हे सॾु पंथ आहे गाॾियुनि जी कहिड़ी ज़रूरत आहे हली ऐं मोटी था अचूं। माजिद तूं हली करीम सां गॾु औताक ते वेह असां मीर सां मिली मोटी था अचूं। हले अकबर। नज़ीर हाणे तूं हितां होटल तरफ़ निकिर मां सिजावल खान तरफ़ वेंदुसि उन सां मिलण जो प्रोग्राम आहे। मां सिजावल खान खां थी ॿाहिरि तरफ़ खां टोट अचां पोइ वरी सोचणो आहे त राति जो प्रोग्राम कीअं ठाहिणो आहे। अॼु राति सोडल खे छॾाइण जो पक्को प्रोग्राम आहे। हा नज़ीर नवाब खान सां मिली आयो आहे हू पंहिंजा हमरा ॾियण जे लाइ तयार आहे। वधीक राति जो ई ख़बर पवंदी त हू कहिड़ी साज़िश पियो खेॾे। मीर नवाब खान तोखे माराइण जी साज़िश कंदो पोइ तोखे कहिड़ो लाचार तूं उन्हनि सां गॾु वञी। नज़ीर तूं बेखौफ़ असां अहिड़ो त प्रोग्राम ठाहींदासीं जो नवाब खान जी साज़िश में नवाब खान खे ई शिकस्त ॾींदासीं। मीर नवाब खान जा माण्हू तोसां गॾु हूंदा हू पोयां फ्री तोखे बंदूक हणनि त पोइ तूं छा थो करे सघीं। मूंखे ख़बर आहे त हू छा करणु वारा आहे त नज़ीर तूं छा थो सम्झी त मां अखियूं ॿूटे हुन सां गॾु वियासीं। हिन ॻाल्हि जो तूं ख़ौफ़ न कर। हाणे तूं हली होटल ते मुंहिंजो इंतज़ारु कर मां सिजावल खान सां मिली अचां। ठीकु आहे मीर मां तुंहिंजो होटल ते इंतज़ारु कयां थो। नज़ीर मूंखे अचण में देरि थी सघे पर तूं मुंहिंजो इंतज़ारु उते ई वेही कजां ठीकु आहे। सूबेदार इकबाल तोखे त कल्ह अचणो हो एॾी देर करे छो आहे। कल्ह ई अचां हा शेर अली जेकॾहिं सिजावल खान
तुंहिंजो नालो एनसी में दाख़िल कराए हा त जॾहिं केस में असांजो नालो ई दाख़िल नाहे इक़बाल ॾिस पोइ असांखे परेशान करण जे लाइ हिते छो आयो सुञाणप करण लाइ शेर अली तोखे थाणे ते हलणो पवंदो जेकॾहिं इन सजावल जा माण्हू मूंखे या मुंहिंजे माण्हुनि खे न सुञाणनि हा पोइ भली असांखे थाणे ते वठी हली मूंखे को बि ॾुख न थिए हा बाबा शेर अली इधर सां कोन हलंदो हिन सां कानूनी कार्रवाई करणी पवंदी तूं मूंसां कानूनी कार्रवाई कंदे मोहनरा होश कर शेर अली नई कानून सां फिटाइण जी कोशिश कर इक़बाल ॿुध मां हमेशह कानून जो एतिराम कयो आहे ऐं जेके कानून जा मुहाफ़िज़ पिया आहिनि मूं सॼी ज़िंदगी उन्हनि जो एतिराम कयो आहे इज़त कई आहे बाक़ी मूंखे हिकिड़ी इहा ॻाल्हि त ॿुधाए इक़बाल जेके ॻाढ़े ॿोड़ ते हिरियल हुजनि वॾेरनि वटि या सरदारनि वटि मां उन्हनि जी कहिड़ी इज़त कयां हाँ ॻाढ़े ॿोड़ वारनि जी मां इज़त कयां उन्हनि खे त मां बेइज़तो कंदो आहियां घणो थी वियो शेर अली घणो थी वियो तव्हांखे असां सां थाणे ते हलणो पवंदो कयो पंहिंजी कानूनी कार्रवाई पूरी ही शेर अली पंहिंजे साथियुनि समेत तव्हां सां भरपूर ताउन कंदो हलो बचलो तूं मूंखे पंहिंजो दुश्मन सम्झंदी पर हक़ीक़त इहा आहे त तुंहिंजे मुड़ुस खां वधीक मां तुंहिंजो सॼण आहियां मां हिन वक़्तु पाण लीमे जे हिसाब में आहियां तो त ख़बर ॿुधी हूंदी न इन गुलण सां लीमो मोह मुंहिंजी भेण जी शादी थो कराए तुंहिंजी इहा परेशानी मां ख़तमु कंदुसि मां पर तूं रुगो मूंसां कुर्ब सां ॻाल्हाईंदी कर बसि जेकर तूं मुंहिंजी इहा परेशानी दूर कई न त सॼी उमिरि मां तोसां प्यार ऐं मोहबत सां ॻाल्हाईंदसि तुंहिंजो कुर्ब हासिल करण लाइ मां गुलण खे ज़रूर लेटाईंदुसि छो त मां बि मूसा जो पीउ आहियां गुलण न बचंदो बचुला कोन बचंदो मेरे तो हीअं कजांइ जो रात जो 2:30-3 बजे खां पोइ ॻोठ में दाख़िल थी जाए तेसी थी असां सोडल खे आज़ाद कराए ॻोठ जे ॿाहिरां तुंहिंजो इंतज़ार कंदासीं जीअं ई वक़्त ऐं बहावल वारा तो ते फायरिंग कनि त तूं नवाब खान जे माण्हुनि खे पाण सां गॾु वठी उन्हनि खे ॻोठ खां ॿाहिरि कढी अचिजांइ जिथे असां तुंहिंजे इंतज़ार में अॻु में ई तयार बीठा हूंदासीं पोइ हिन नवाब खान जे माण्हुनि खे ढोड़ाए उन्हनि जो अहिड़ो त हशर कंदासीं जो वरी नवाब खान जो कॾहिं साथ ॾियण खां तौबह करे वेंदा सजावल खान मां बि इहो ई थो चाहियां त हिननि जो अहिड़ो हशर कयूं जो चालू खेॾणु छॾे ॾियनि करण त ईअं ई घुरिजे ईअं ई कंदासीं पोइ हाणे मोकिलणी न आहे वधीक पार त कमु पको थियणु फिक्र न कर कमु पको ई थी वेंदो सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो